अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। साईं मुंहिंजा सिंधू खे बचाइण लाइ सॼी सिंध सरापा एहतिजाज बणियल आहे। क़ौमी कारकुन सियासी तौरु जदोजहद में रुधल आहिनि त वरी शाइर शाइरी लिखी रहिया आहिनि ऐं लेखक अख़बारनि रिसालनि में आवाज़ उथारनि पिया। जॾहिं केॾहिं सिंध जो आवाज़ गूंजे पियो, सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो आहे त सिंधू खे जीअण ॾियो। ग्रेटर थल कैनाल समेत समूरा कैनाल सिंध लाइ मौत जो परवानो आहिनि। इन समूरी सूरत हाल ते नामियारो लेखक प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह लिखे थो, क़ौमनि, फ़र्दनि, मुल्कनि जा पाण में नज़रियाती, फ़िक्री, तहज़ीबी, मुआशी, सियासी, सक़ाफ़ती तज़ाद, इख़्तिलाफ़ हिक ॿिए सां सदियुनि खां रहिया आहिनि। हिकिड़े पाड़े में रहंदड़ माण्हू बि पाण में समूरियुनि ॻाल्हियुनि ते सहमत न हूंदा आहिनि। तारीख़ में केतिरा भेरा मुख़्तलिफ़ क़ौमनि, नसलनि ऐं हुकूमतनि हिक ॿिए ते जाइज़ नाजाइज़ हमला कया आहिनि ऐं उहो सिलसिलो अॼु ताईं जारी आहे। अमन पसंद इंसान दोस्त क़ौमनि ऐं हाकिमनि जे हक़नि ते ज़ोरावर क़ौमनि, नसलनि हथियारनि जे ज़ोर ते जबरी कब्ज़ा कया आहिनि। उन्हनि क़ौमनि जी तारीख़ी, फितरी, मुआशी, सियासी, समाजी हक़नि जी पिण बेदर्दी सां लताड़ कई वई आहे, बल्कि उन्हनि क़ौमनि जी तहज़ीब, तारीख़ ऐं बचनि सां बि नफ़रतूं कयूं वियूं आहिनि, दुश्मनियूं अरखियूं अवयूं आहिनि। बदक़िस्मती सां फ़लस्तीनियुनि खां पोइ उहा बदनसीब सिंधी क़ौम आहे। पाकिस्तान सिंध जे ॿिनि वॾनि क़ौमी रहबरनि क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह, ग़ुलाम मोहम्मद भुरगड़ी जी महिनत ऐं जफ़ाकशी सां दुनिया जे नक्शे ते निर्वार थियो। सिंध असेंबली सभ खां पहिरीं पाकिस्तान खे क़बूल करे ठहराव पास कयो ऐं पाकिस्तान जुड़ण खां पोइ 1970 ताईं हिन मुल्क जे पहिरिएं वज़ीर आज़म लियाक़त अली ख़ान खां वठी वज़ीर आज़म अल अमीन ताईं 7 वज़ीर आज़म थिया, पर उन्हनि मां हिकु बि सिंधी क़ौम मां न हो। 1971 खां वठी अॼु ताईं सिंध मां फ़क़्ति 3 सिंधी वज़ीर आज़म थिया, जिन मां हिकु ज़ुल्फ़कार अली भुट्टो जंहिंखे ज़िया फाही ॾिनी, ॿी बेनज़ीर भुट्टो जंहिंखे शहीद कयो वियो। संदन क़ाइमु हुकूमतूं 2 साल बि हलण न ॾिनियूं वियूं। 3 मोहम्मद ख़ान जुनेजे खे ज़िया पंहिंजे मार्शला जी कारी राज जी तरफ़दारी करण जी ख़्वाहिश सां वज़ीर आज़म बणायो, पर खेसि बि हटाए छॾियो। 1958 खां 1968 ताईं अयूब ख़ान जे दौर में हिन मुल्क जे समूरियुनि पोस्ट ऑफिसनि खे हिदायत जारी कई वई त जंहिं बि ख़त ते सिंध लिखियलु हुजे उहो ख़त विरहायो न वञे। अॼु ताईं दुनिया में 200 खां मथे हिन मुल्क जा सिफ़ारत ख़ाना आहिनि। उन्हनि में 4-5 खां मथे को बि सिंधी सफ़ीर न वियो आहे। न वरी सिविल, नान सिविल पघारदार तबिके में कंहिं अहम उहिदे ते बराबरी जे बुनियाद ते सिंध जा माण्हू रहिया आहिनि। इहा हिकिड़ी सियासी बेवाजिबी आहे। असांखे उन क़ाबिल नथा सम्झनि, पाण सां गॾु नथा विहारनि त छा थो करे सघिजे। इन क़िस्म जूं बेवाजिबियूं दुनिया जे ॿियनि क़ौमनि सां बि आहिनि, पर जेके सदियुनि खां असांजे अबनि ॾाॾनि जूं मैटियानियूं मिल्कियतूं ऐं असांजे औलाद जे गुज़र सफ़र जो ज़रियो आहिनि, उन्हनि ते बि सिविल, नान सिविल ऑफिसर शाही, वफ़ाक़ ऐं इस्टेब्लिशमेंट जे मंज़ूर नज़र नसलनि जो जबरी कब्ज़ो आहे। सिंधी माण्हुनि जे समूरनि वसीलनि ऐं संदन तारीख़ी, तहज़ीबी विरसनि ऐं हक़नि ते उहो धाड़े जो सिलसिलो रोज़ वधीक ॾाढाई सां जारी आहे। सिंधू दरिया जा हिन दुनिया में सदियुनि खां अकेला फितरी ऐं तारीख़ी वारस फ़क़्ति सिंधी आहिनि। उन दरिया जे किनारनि जे भर पासे बाक़ी क़बीलनि रोज़ी रोटी लाइ अची शहर जोड़िया हुआ ऐं ॻोठ अॾिया हुआ। तारीख़ में पंजाब जे 5 दरियानि रावी, ब्यास, सतलज, झेलम तोड़े चनाब जे पाणी जे फुड़े में बि कॾहिं सिंध जे माण्हुनि मेरी अख सां न ॾिठो। उन दरिया ते पंजाब जे माण्हुनि सदियुनि ताईं आबादियूं कयूं। हिन मुल्क जे ॿिए सभ खां वॾे सूबे सिंध वटि रुॻो हिकु सिंधू दरिया हो, जंहिं मां बि इंसाफ़ जे बुनियाद ते किनारनि ते आबाद माण्हुनि खे पंहिंजी रोज़ी रोटी लाइ आबाद ॿिन्हिनि जे लाइ खयल पाणी ते सिंध जे ॿार खे बि कॾहिं एतिराज़ु न रहियो। हिंदुस्तान पाकिस्तान जे विरहाङे खां घणो पोइ पंजाब जे माण्हुनि जी नीयत में फेरो आयो। अयूब ख़ान सां गॾिजी चंद ॾोकड़नि ते 5 दरियाउनि मां सतलज, ब्यास, रावी दरिया हिंदुस्तान खे विकिणी ॾिना, जिन दरियाउनि में हिंदुस्तान जो 20% पाणी हो ऐं सिंध पंजाब जो
80% पाणी हो। हिक पासे बिना पुछण जे बिना मर्ज़ी जे उन्हनि टिन्ही दरियाउनि में सिंध जे हिसे जे पाणी सुमेत विकण खां पोइ सिंध में जेका खोट पैदा थी उनजो तदारक करण खां सवाइ सिंधू दरिया में सिंध जे हिसे जो पाणी घटि थियो। इन ॻाल्हि जो हिसाब किताब करण खां सवाइ चयो वियो त पंजाब में उन्हनि दरियाउनि जे विकिरे करे जेका पाणी जी खोट थी आहे उहा असां सिंधू दरिया मां ऐं सिंध जे हिसे जे पाणी मां पूरी कंदासीं। सिंध जी हिकु बि न ॿुधी वई। अयूब ख़ान तरबेला डैम सिंधू दरिया ते तइमीर कराए छॾियो। मियां वाली वटि चश्मा जहलम लिंक कैनाल जो बुनियाद बि अयूब ख़ान रखियो। उन कैनाल जे ओलह ऐं ओभर पासे खां 2 वॾा कैनाल कढिया विया। 1971 में चश्मा जहलम लिंक कैनाल मुकमिल थियो। फ़ैसिलो इहो थियो त उन्हनि कैनालनि खे रुॻो ॿोॾि दौरान वहायो वेंदो ऐं उहो बि सिंध जे वॾे वज़ीर जी इजाज़त सां। 1985 में जॾहिं सिंध में ज़रे घटि पाणी जी खोट जे करे ॾुकार वारी सूरतहाल पैदा थी वई हुई तॾहिं पंजाब जे गवर्नर ग़ुलाम जीलानी ॿाहूं खुंजे वञी पंहिंजनि हथनि सां चश्मा जहलम लिंक कैनाल खोलियो ऐं उन खां सवाइ उन साल सिंध में वरी कॾहिं बि चेटी फसल न थिया। तरबेला डैम जे ठाहिण सां सिंध जी डेल्टा वई। कोटड़ी खां केटी बंदर ताईं दरिया जे किनारनि ते आबाद म्याणियूं मॾियूं बर्बाद थियूं। डाउन स्ट्रीम में पाणी न हुअण करे लाड़ जा बंदर बाज़ारियूं शहर वीरान थी विया ऐं समुंड वधी अची लखें एकड़ मिठी ज़मीन खे गड़कायो। हिन वक़्त बि सिंधू दरिया ते पंजाब अंदरि 8 वॾा बैराज इस्लाम बैराज, पंजनद बैराज, त्रेमू बैराज, तोसा बैराज, जनाह बैराज, चश्मा बैराज, रसूल बैराज टीहनि दरनि सां मौजूदु आहिनि जिन मां समय ॿियूं शाख़ूं निकिरी पंजाब जा रेगिस्तान आबाद पियूं कनि। समूरे पंजाब जो जर मिठो आहे। मंगला तरबेला डेमनि मां पाणी बि खणनि पिया। चनाब ऐं जहलम जो पाणी बि पंजाब खे पियो आबाद करे। रावी बि लाहौर ताईं वहियो अचे। उन खां पोइ बि अञा पंजाब जो पेट नथो भरिजे। सिंध में अॻे ई चेट कतियूं सूरनि सां थियूं थियनि। मथां वरी ग्रेटर थल कैनाल शुरू कयो वियो जंहिंजो एतिराज़ हुअण बावजूदु 70% कमु मुकमिल थी चुको आहे। वरी ग्रेटर थल कैनाल जे ॿिएं फेज़ जी रिथा शुरू कई पई वञे जंहिं मूजिबि जोबार बिरांच जा 72 किलोमीटर ठाहिया वेंदा। उन सां गॾु ज़रे घटि चइनि मेलनि जी डेघ वारा 900 खां मथे वाटर कोरस बि जोड़िया वेंदा। ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 मां वधीक 5 बिराचूं कढियूं वेंदियूं। अञा ग्रेटर थल कैनाल जो 2 फेज़ बि आहे जंहिंमें धिंगाणा बिरांच, महमूद सब बिरांच ऐं नूरपुर बिरांच कैनाल शामिल आहिनि। जंहिंखां पोइ उन्हनि कैनालनि वसीले 17 लख एकड़ खां वधीक पंजाब जो सहरा आबाद कयो वेंदो। सिंध भले बर्बाद थी वञे। बेवाजिबी जी बि का हद थींदी आहे। सिंध तास मुआइदो छुटो। ख़ुदि नवाज़ शरीफ़ जी हुकूमत में 1991 वारो पाणी ठाह छुटो, इरसा एक्ट छुटो। हाणे वरी चोलिस्तान कैनाल कढियो पियो वञे जंहिं वसीले 4000 क्यूसेक पाणी खणी चोलिस्तान जी 6 लख एकड़ ॿनी आबाद कई वेंदी। चोलिस्तान कैनाल ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 ख़िलाफ़ समूरी सिंध में सिंधियाणी तहरीक, सिंध यूनाइटेड पार्टी, अवामी तहरीक, तरक़ी पसंद पार्टी, अहले दानिश लॾे टीवी चैनलनि ऐं अख़बारनि जे एहतजाज, मज़ाहिमत, धरणनि ऐं पहिरीं तारीख़ ते सिंधू जा वारस जे नारे सां ऐलानियल सक़ाफ़ती ॾिहाड़े जे करे सिंध जे वॾे वज़ीर जी हिदायत ते उन रिथा ख़िलाफ़ सिंध जे बैनुल सूबाई राब्तनि वारे खाते जे डिप्टी सेक्रेटरी CCI इख़्तियारनि खे हिकु ख़त लिखी चोलिस्तान कैनाल कढण वारे अमल जी मुखालफ़त कई आहे ऐं उन ख़त में ॼाणायो आहे त पाणी जी खोट आहे। सिंध अॻे ई पाणी जी खोट जी शिकार आहे। डाउन स्ट्रीम में पाणी न हुअण जे करे सिंध जी साहिली पटी सहरा थी वई आहे। समुंड लखें एकड़ ज़मीन गड़काए अॻिते वधी रहियो आहे। इन सूरत में सिंधू दरिया ते वधीक कैनाल कढणु सिंध दुश्मनी आहे। उन खां अॻु एकनिक में 4 दफ़ा उन रिथा जी PC1 आंदी वई आहे पर सिंधी माण्हुनि सिंध सरकार जी मुखालफ़त जे करे उन रिथा जी बहाली लाइ CCI में सिंध खे टेक्निकल ऐं इक़्तिसादी पासनि खां ॻाल्हाइण लाइ चयो वियो आहे। सिंध सरकार जे हिन ख़त खे ऐं सिंध जे माण्हुनि जे इख़्तिलाफ़ खे वफ़ाक़ी सरकार केतिरी अहमियत ॾींदी इन ॻाल्हि जी पाण खे पूरी ख़बर आहे। जीअं मूं मथे ज़िक्र कयो त पाकिस्तान ठहिण खां वठी 1971 ताईं हिकु बि सिंधी क़ौम मां वज़ीर अज़म न कयो वियो जेकॾहिं हुननि खे सिंध जे माण्हुनि जे इतिहाद ॿधी ऐं भाइपी मिठी हुजे हा त
न बेगुनाह ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे फ़ाइद ॾियनि हा, न वरी पिंडी में बेनज़ीर भुट्टो खे शहीद कनि हा। वफ़ाक़ खे अलाह साञाह ॾे सिंध जे ख़त खे हिन मुल्क जी सभ खां ॿिए वॾे सूबे ऐं हिन मुल्क जे ख़ालिक़ असेंबली जो ख़त सम्झी चङो जवाबु ॾियनि ऐं सिंध दुश्मन हिन रिथा तां हथु खणनि। पर आउं सम्झां थो त सिंधू दरिया सां ऐं सिंध जे वसीलनि सां हीअ हथ चुरांद बंदि न कंदा। उन करे सिंध जे हिननि मसइलनि ते सिंध जे माण्हुनि खे धणी थियणो पवंदो ऐं सिंध जी हुकूमत खे पंहिंजो कद वधाए सिंध दुश्मन धुर जे कद बराबरि करणो पवंदो। दाह एॾी वॾी करणी पवंदी जेॾी वॾी दीवार हूंदी। दीवार जे कद खां दाह निढी हूंदी त दीवार जे हुन पार ॿुधण में न ईंदी। पीपल्स पार्टी खे न रुॻो सिंध ऐं बलूचिस्तान जे असेंबलियुनि मां हिन रिथा जे ख़िलाफ़ु करारदादूं पास कराइणु घुरिजनि, पर मुल्की सदर बि हिन दरिया जो मिठो पाणी पीतो आहे। खेसि उन रिथा ख़िलाफ़ु रेफरेंस जारी करणु घुरिजे। पंजाब ऐं KPK में पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ गवर्नर आहिनि। सेनेट जो चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी बि पीपल्स पार्टी जो नवाज़िल शख़्स आहे। हिननि खे बि हिन सिंध दुश्मन रिथा ख़िलाफ़ु पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। न रुॻो ग्रेटर थल फेज़ 2 रिथा ख़िलाफ़ु पीपल्स पार्टी ऐं सिंध जे माण्हुनि खे अमली तौरु विख वधाइणु घुरिजे, बल्कि सिंधू दरिया ते सिंध ऐं सिंधी माण्हुनि जी मर्ज़ी ख़िलाफ़ु गैर आइनी गैर क़ानूनी क़दमनि ज़रिए क़ाइमु थियल समूरनि डेमनि ऐं समूरनि कैनालनि जे ज़ंजीरनि खे टोड़े सिंध जे दरिया खे आजो कराइण लाइ भरपूर जदोजहद करणु घुरिजे। छाकाणि त सभु इन ॻाल्हि खे सम्झूं था त सिंध जी समूरी ज़िंदगी, समूरी मईशत ऐं समूरियूं रौनकूं सिंधू दरिया जे महिरबान पाणी जे दम सां क़ाइमु आहिनि। जिन खां दरिया खसिजी विया उन जो कुझु बि न बचियो। जिन जिन सरज़मीननि ते दरियाउनि रुख़ बदिलाया, दरियाउनि अचणु छॾे ॾिनो, उन्हनि पटनि ते वरी कॾहिं इंसानी तक़दीरनि महिरबान क़दम न रखिया। हीअ ॻाल्हि त न रुख़ बदिलाइण जी आहे, न मुंहुं मोड़ण जी आहे। हीअ त जबरी तौर ते असांजे बचनि जे चपनि तां पाणी जो गिलास फुरियो पियो वञे। जंहिं अमल ख़िलाफ़ु असांखे मैदान ते अचणु घुरिजे। जेको जित आहे, जंहिं बि सियासी, समाजी, इल्मी, अदबी शख़्सियत जो धणी आहे, उहो पंहिंजे पूरे ईमान ऐं इश्क जी सलामती सां सिंध जो ही केस विढ़े। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं प्रोफेसर अब्दुल्लाह मलाह जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन